नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के फैज़गंज में खबर ॾींदा हलूं तो आल चांग बलोच एसोसिएशन पाकिस्तान पारां फैज़गंज में रईस अली अनवर चांग जी गोठ में रईस निसार चांग जी रिहाइशगाह ते कोठायो वियो, जंहिं में आल चांग बलोच एसोसिएशन पाकिस्तान जी सरपरस्त आला रिटायर सेशन जज खान परवेज खान चांग, सदर सरदार रईस मोहम्मद असलम चांग, जनरल सेक्रेटरी अब्दुल गनी चांग, रईस आलिम खान चांग, सीनियर नायब सदर मौला बख्श, नायब सदर रईस मुमताज चांग समेत सभिनी बिरादरी जे माण्हुनि समेत ज़िले बदीन जे उहदेदारनि शिरकत कई। कन्वेक्शन में आल चांग बलोच एसोसिएशन पाकिस्तान जे तालका फैज़गंज जी बाडी जे उहदेदारनि जी जमहूरी तरीक़े सां इलेक्शन कराई वई, जंहिं में तालका सदर रईस निसार हुसैन चांग, नायब सदर हिदायत चांग, जनरल सेक्रेटरी कमाल खान चांग, जॉइंट सेक्रेटरी रिटायर फौजी अहमद चांग, फाइनेंस सेक्रेटरी फौजी गुलामुल्ला चांग, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अताउल्ला चांग, मेंबर अब्दुल रसूल चांग वोट खणी कामयाब थिया। उन मौके ते सरपरस्त आला खान परवेज खान चांग, सरदार रईस असलम खान चांग खिताब कंदे चयो त असीं पंहिंजी बिरादरी लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। जीअं इन्हनि जा मसला हल कयूं उन लाइ असीं हिकु बहितरीन तरीक़े सां इलेक्शन कराई त जीअं बिरादरी पंहिंजो पाण पंहिंजा नुमाइंदा चूंडीनि जेके उन्हनि जा हिते मसला हल थी सघनि। आख़िर में बिरादरी जे माण्हुनि सरदार रईस असलम खान खे चीफ सरदार तस्लीम कंदे बोस्की जो पटको बदिरायो ऐं ऐलान कयो त असांजो चीफ सरदार रईस असलम खान चांग आहे, असीं इनखे तस्लीम था कयूं, ॿियो को बि सरदार न आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।